वाह जो थी ठे सोनी शे के हर कल ठंदो यार बराबर शेवा जी चंड जमीन ते लथो असां तुझे तारीफ़ में चंड जमीन ते लाए तू पंहिंजी ज़बान सां थोड़ी तिर जेतरी तारीफ़ कंदी त असांजी दिल भी खुश थी वेंदी लगे मुझी तारीफ़ एड़ी तारीफ़ कदह के तुझी कान कई हुंदी एड़ी तारीफ़ थी थई जो कदह भी कंखे तारीफ़ करण जी फरमाइश भी कोन कंदे छोरी तुझी या जरूरत तोखे जीण कोन दी तोखे खबर ना है त ही केरा ए के जो पुत्रा हां खबर आ त जमींदार कंधार खान जो दादलो पुत्रा खबर बताई प्यार पतरा नफरत जी मोट दई चौथी हयात ता हथ खणी सही कयो अथम गोठ वारन तुझे पी खे पग इन्हे कोन बधराई अथन त उन जा पुट के सिंध जे न्याणी ते मेरी नजर रखन तुझे मुंह ते मुंजी चमाट एक समझाणिया समझी समझाणी त मां जेका तोखे ॾींदुस तुझे समझ खां बाहर हूंदी उतार बाबा मास्तियानी जिद्दत लहे न थी न तो दोल वदिया दोसो भी है हथो बकी भोतार बका कोन थो मास्तियानी सफा जिन है जिन भोतार मुंजी जेका मां है न उहा भी जिनड़ी घणी झलियो मास तो छोरी के झल तो बार न पढ़ाए पर मुड़ी कान थी रहंदई उबता सुबता मुखे जवाब पेजे दोहल वजे आई दोसू भी है अंदार दोसू इने मास्टरानी जो पूरो वशम थियण घुर्जे अरे जे करे इनी अगोठ जा बार पढ़ी पवंदा त जो फुटियो के चुंडीदो हाँ तो चवाई मास्टरानी जो मौत सिद्धियों गोलियों हणी करे छॾ भोतार या तो ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे मास्टरानी जे घर में ॻोठ जो बच्चो गॾु हूंदो आहे न त ख़बर अथव दोल वॼी आई दोसू बि है अंदार घर में बीहण वारा भॼी वेंदा सजे गोठ जे माण्हुनि जा वात बारूद जी बाह सां बंदि थी वेंदा गोलियुनि जी बरसात थींदी त ॿार भॼी वेंदा को बि माण्हू पंहिंजे घरनि खां ॿाहिरि न निकिरंदो ऐं उन मास्तराणी सां जेको न हशर थींदो जे हया वारी हूंदी त पाण खे लाल करे छॾींदी न त बेहयाईअ वारो मौत हाणे तो मास कंधार खान जे पुट जी सोच ॾिठई वाह वाह भोतार हाणे तो वाट मिली आहे दोल वॼी आई दोसू बि है
त पोइ बीठा छो आहियो? वञो ऐं मोतीअ जी ख़ुशख़बरी ॿुधायो। अचकमदार कंधार खान सां जेको कंठ खणी ॻाल्हाईंदो उन जो कंठ कपजी वेंदो, कपजी वेंदो। जी बाबा। वनी न छोकरी के स्कूल में कीले वठी अच। बाबा साईं तोहल वजे आई तो सूबी है हाने थोड़ी सांस। खामोश उठो माता तो डकरो भजो इधर। भी है हाने तो दी स्कूल में डब डब ना दी। लाल मुझे छोड़ा पूरी बाबा भाई तो हलवा यही 200 भी है। केर तुझी मदद ला कोन ही दो चोरी बेवकूफ इते सबनी के पंजे सास चावा तो मुखे समझायो न यार मुझे समझाने जो वारो आए। मासी तुझी छोकरी कहने बड़ा पुलिस को वठी विया छा पर तू पंहिंजे दिल जी हसरत पूरी करे सघीं थी, पंहिंजी ज़ुबान सां पंहिंजे साथियुनि खे सॾे सघीं थी ऐं ॻोठ वारनि खां मदद घुरी सघीं थी। ज़ुबान छो सुकी वई थई ॻाल्हान दोहल वॼी ऐं दोसूं बीहे। जॾहिं कुत्ता भौंकदा आहिनि त हिकु इंसान ॻाल्हाईंदो त ॿिए इंसान जे कननि ताईं आवाज़ ई कोन वेंदो आहे। पंहिंजी माना असां कुत्ता आहियूं। हाँ तव्हां उहे कुत्ता आहियो जेके शशकारनि ते माण्हुनि जो मांस खाईंदा आहियो। मांस खाईंदासीं। बोय अॼु तुंहिंजो असां मांस खाई छॾींदासीं। What?
बोड़ी को बि तुंहिंजी मदद लाइ कोन ईंदो हली रड़ियूं करे ॻोठ वारनि जा दरवाज़ा खड़का केरु कोन निकिरंदुई असांजे ख़ौफ़ खां ॻोठ वारनि दरनि सां गॾु पंहिंजे दिलनि जा दरवाज़ा बंदि करे छॾिया अथनि ढोल वॼे ऐं दोसूं बीहे तोखे इहा बि मोहलत ॾियां थो वञी ॻोठ जा दरवाज़ा खड़का ॾिसूं त केरु मां जो पुटु तुंहिंजी मदद थो करे को कोन तुंहिंजी मदद कंदो सां त तुंहिंजी केरु थो मदद करे तुंहिंजे धीउ जी इज़त खे ज़िल्लत जे मौत खां बचाए वञ वञी मदद कर केरु न मदद कंदो कोन मदद कंदो असांजी कंदा मदद असांजी मां वञां थी वञ तूं काॾे पाड़े वारा दरवाज़ो खोलियो खुदा जे वास्ते पाड़े वारा दरवाज़ो खोलियो बाबा साईं ढोल वॼे दोसूं बीहे पाड़े वारा दरवाज़ो खोलियो पाड़े वारा मुंहिंजी मदद कयो मदद कयो मुंहिंजी पाड़े वारा दरवाज़ो खोलियो मुझी दीदी इज्जत बचाए वडेरो इज्जत पे लुटे मुझी दीदी ना बाबा ना फन वडेरो मार ना तुझी भेण मां जी इज्जत लुट जे तो तू दरवाजो बंद करे वेही रहंदे छाड़ मुखे दीदी इज्जत कत्तर ले आए पाड़े वारा दरवाजो खोलो दीदी इज्जत बचाई के रहे खुदा जे वास्ते मुझी दीदी इज्जत जो ख्याल बस बुढ़ी कोन छॾींदासीं तुंहिंजी धीउ खे बेइज़तीअ जो पलान केरु कोन ईंदो तोखे ऐं तुंहिंजे धीउ जी इज़त खे बचाइण लाइ छो त उन्हनि जे कीचीअ में असांजे ग़ुलामीअ जा घट पियल आहिनि ऐं क़यामत ताईं उहे असांजे ग़ुलामीअ जे ज़ंजीरनि में जकड़ियल रहंदा बाक़ी हिकिड़ी शर्त ते तुंहिंजी न्याणी जी इज़त बची सघे थी उहो शर्त आहे जंहिं मुंहं ते तो चमाट हईं उन ई मुंहं खे प्यार सां चुमड़ो ई पवंदो रैस जी रखियल बणिजी रहे बस कर वडेरे जा चमचा जी दिल थी चवे त मां तव्हां जे मुंह ते थुकूं हणा पर तव्हां उन क़ाबिल बि न आहियो बोड़ी पर गठी न ॻाल्हा बाज़नि जे चंबे में त मरी न वञी ढोल वॼे ऐं दोसूं बीहे न कमदार न पहिरियां हिननि जे इज़त जूं लीड़ूं थी पोइ हिननि जा सिर वींदा हा बोतार बाबा ढोल वॼे दोसूं बीहे रेडियो कर चवे तो वाका कर पर ॻोठ वारनि जे कननि ताईं तुंहिंजो आवाज़ टकराइजी वापसि मोटी ईंदो केरु कोन तोखे बचाईंदो केरु तुंहिंजी मदद कोन कंदो आओ
असांजे ॻोठ जे हथ में अचण जी जुरत कीअं कयई? ॿुधा, केरु आहीं तूं? जिते ज़ालिम ज़ुल्म कंदो आहे ऐं मज़लूमनि खां दर्द जी दाह निकिरंदी आहे, जिते वॾेरा वॾाई घूर करे देश जे दगनि ते की सघंदा आहिनि ऐं ग़रीबनि जो रत पी राजा ऐं महाराजा सघंदा, जिते सिंध जी न्याणियुनि ऐं निमाणियुनि खे मेरे नज़र सां ॾिठो वेंदो आहे, उते हथ में ही हथियार खणी इंसाफ़ जे लाइ हे ज़ख़्मी शेर पहुचंदो आहे, हे ज़ख़्मी शेर। असां तो सां अहिड़ो दहशत कंदासीं जो तुंहिंजो अंजाम ॾिसी ॻोठ वारा ख़ौफ़ खाईंदा। ख़ौफ़ त तव्हांजे मौत ते तव्हांजा वॾा खाईंदा जॾहिं तव्हांजा लाश हुननि ताईं पहुचंदा।